इते मांखे ॿुधाई तो पनवाकल शहर में ॿिए ॾींहुं बि शटरबंद हड़ताल कारोबारी मर्कज़ बंद रखिया विया। शाही बाजार, भेटाई चौक, मंदिर गली, मोबाइल मार्केट, कपड़ा मार्केट, सिद्धोजा चौक ऐं ॿिया कारोबारी मर्कज़ बंद आहिनि। हैदराबाद जे वकील बिरादरीअ सां यकजहती तौर पनवाकल बार जे वकीलनि पारां बि अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया, पनवाकल शहर में ॿिए ॾींहुं बि शटरबंद हड़ताल करे कारोबारी मर्कज़ बंद कया विया आहिनि। शाही बाजार, भेटाई चौक, मंदिर गली, मोबाइल मार्केट, कपड़ा मार्केट, सिद्धोजा चौक ऐं ॿिया कारोबारी मर्कज़ बंद आहिनि। हैदराबाद जी वकील बिरादरी सां यकजहती तौर पनवाकल बार जे वकीलनि पारां बि अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अयाज़ शेख। जी अयाज़। जी बिल्कुल, पनवाकल शहर अंदर ॿिए ॾींहुं बि बदअमनी खिलाफ़ शटरबंद हड़ताल जारी आहे। पनवाकल शहर जा कारोबारी मर्कज़ मुकम्मल तौर बंद रहिया। तालके अंदर वधंदड़ बदअमनी, लाक़ानूनियत, चोरियुनि ऐं फुरनि जी वारदातुनि खिलाफ़ वकीलनि, वापारियुनि, शहरनि ऐं सिविल सोसाइटी पारां 3 ॾींहं हड़ताल जो ऐलान कयो वियो, जंहिंखां पोइ अॼु ॿिए ॾींहुं बि शहर अंदर मुकम्मल शटरबंद हड़ताल रही। शहरनि पारां समूरो कारोबार बंदि करे शटरबंद हड़ताल कई वई आहे। शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि। शाही बाज़ार, भेटाई चौक, मंदिर गली, मोबाइल मार्केट, कपड़ा मार्केट, सदूजा चौक, दुआ चौक समेत शहर जा जेके अक्सर कारोबारी मर्कज़ आहिनि उहे बि बंदि आहिनि। त इन सिलसिले में जेका तालका बार सदर जमाल नासिर भुल्लो आहे ऐं जेके अॻवान आहिनि नारायण दास, असद शेख, फयाज़ शेख ऐं ॿियनि जो चवणु आहे त सुभाणे जुमे ॾींहं ताईं जेका आहे शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे। शहरनि जी चोरी ऐं फुरथियल जेको समूरो सामान आहे ऐं जेके फुरथियल गाॾियूं आहिनि उहे वापसि न करायूं वयूं। त जेको आहे ॿिए मरहले में जेको आहे क़ौमी शाहरा ते धरणो हयो वेंदो ऐं थाणनि ते बि एहतिजाज जेके कैंप लॻायूं वेंदियूं। मुकम्मल शहर में शटरबंद हड़ताल जी ठीक आहे, मुंहिंजी महिरबानी अयाज़ अपडेट करण लाइ।